पूरी सिंध जियां डहर की जो बागयूर अवाम सिंध सां वफ़ा निभाईंदे घरनि खां ॿाहिरि निकिरी आयो। अवामी क़ौमी तहरीक सिंध दाह फोरम जसकम ऐं ॿियनि कॉमपर्स पार्टियुनि जे सॾ ते वॾे अंग में सियासी समाजी कारकुननि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि मंगरियो पेट्रोल स्टेशन भरिसां नेशनल हाईवे ते एहतिजाजी धरणो लॻाए रोड बंदि करे छॾियो। सख़्त गर्मी में 48 कलाक गुज़रण बावजूदि एहतिजाजी धरणो जारी आहे, जंहिं सबबि ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वयूं आहिनि। अवाम पंजाब वेंदड़ रस्तनि खे बंदि करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ सख़्त रद्द अमल जो इज़हार कंदे छिती नारेबाज़ी कई आहे। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अवामी क़ौमी तहरीक जे ज़िलई अॻवान मोहिब अली समीजो, सेक्रेटरी जनरल तुराब अली शर, तालका सदर अख्तर अली समेजो, प्रेस सेक्रेटरी शोएब, सिंध दाह फोरम जो चेयरमैन हैदर खान शर, मीर खान लगारी, मुमताज़ खान शर ऐं ॿियनि चयो त सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ बबरलोए बाईपास ते वेठल आमिर नवाज़ वड़ाइच वकील बिरादरी ऐं तमाम सिंध जे अवाम खे सलाम पेश कंदे इन्हनि सां इज़हार यकजहती तौर डहरकीश जे अवाम बि अॼु पंहिंजो पाण मल्हायो आहे। जीअं त पंजाब हमेशह खां सिंध जे वसीलनि ते क़ाबिज़ रहियो आहे। सिंध जी मादनियात, कोयलो, तेल, गैस, लूण ऐं सिंध में तयारु थींदड़ खाद पीते जी शयुनि तमामु शयुनि ते पंजाब जो कब्ज़ो थियल आहे। सिंध अंदरि तमामु सनअती इदारनि में पंजाब जा माण्हू भर्ती करे लोकल माण्हुनि खे जबरी तौर नौकरियुनि खां नेकाली ॾिनी पई वञे। सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ी के ख़िलाफ़ हाणे सिंधी क़ौम बेदार थी चुकी आहे। पंजाब दोस्तां पंहिंजे दरिया ख़ातिर पंहिंजे सिंध के नाल समूरा असां ॾिसूं पिया कॾहिं खां असांजी सिंध ते धाड़ा लॻनि पिया, कॾहिं कोयलो, कॾहिं गैस, कॾहिं पेट्रोल, कॾहिं बजट, नेठ जी पाणी ते कमु पहुतो आहे। ऐं असां तव्हां सां वादो कयूं था रत वाहींदासीं पर पाणी न ॾींदासीं। असांजी मेघवार कम्युनिटी तव्हां सां गॾु आहे। हर मोड़ ते असां गॾु ई हूंदासीं। कामरेड ही दोस्त सभु असां गॾु आहियूं। ऐं मां वधि में वधि उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो जेके ज़मींदार आहिनि ऐं हारी आहिनि, उहे बि वधि खां वधि अची दोस्तनि जो साथ ॾियनि